तारीख़ 24/5/2024 ते तर्जमान ज़रदारी हाउस नवाब शाह मोहतरम मीर शेरबाज़ खान मरी साहब डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर रिसर्च सिंध टंडो जाम जो विज़िट कयो। सभिनी खां पहिरियां आयल मौजूद महिमाननि खे DG एग्रीकल्चर रिसर्च सिंध मोहतरम नूर मोहम्मद बलोच साहब जी तरफ़ां सिंधी सक़ाफ़ती अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो वियो। शेरबाज़ खान मरी साहब सां गॾु उस्ताद वज़ीर हुसैन चांडियो, आगा ज़मीर पठान, हाकिम अली चांडियो ऐं अब्दुल जब्बार चांडियो पिणु मौजूदु हुआ। उन खां पोइ आयल महिमाननि खे एग्ज़िबिशन हॉल जो विज़िट करायो वियो, जिते मुख़्तलिफ़ फ़सलुनि जा नुमाइशी स्टॉल जेके आहे विज़िट कराया विया। उन्हनि में राइस, कॉटन, वीट, ऑयल सीड, मस्टर्ड, शुगर केन, पल्सिस जा स्टॉल लॻल हुया। शेरबाज़ खान मरी साहब जो चवणु हुयो त मूंखे हिते अची तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजे सिंध में अहिड़ा इदारा कमु करे रहिया आहिनि। DG साहब आयल महिमान खे ॿुधायो त असांजो इदारो कहिड़नि प्रोजेक्ट्स ते कहिड़नि डिस्ट्रिक्ट्स में असांजा इंस्टीट्यूट आहिनि उन्हनि ते कमु करे रहियो आहे। पाण महिमाननि खे ईंदड़ नयनि जिन्सनि जे बारे में बि तमामु बहितरीनु आगाही ॾिनी। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तां तव्हांखे वधि में वधि एग्रीकल्चर जे बारे में इंफॉर्मेशन ॾियूं। शेरबाज़ खान मरी आख़िर में पंहिंजा तासरात एग्ज़िबिशन हॉल में पियल बुक में नोट कया। DG साहब महिमाननि खे पाण गेट ताईं रुख़सत करण आया। हाकिम अली चांडियो जो चवणु हुयो त असां एतिरियूं जिन्सूं हिकिड़ी जॻह ते ॾिसी करे ॾाढा ख़ुशि थिया। थैंक यू सो मच।